अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद है सभी दोस्त ठीक ठाक हैं, खैर खैरियत से हूँ। दोस्तों असांजी ॻाल्हि करण वारा आहियूं सोप सीरियल तकरार ड्रामे जे बारे में। इन तफ़सीली ॻाल्हि शुरू करण खां पहिरियों जेकॾहिं अव्हीं असांजे चैनल ते नवां त अमीर व्लॉग चैनल खे सब्सक्राइब करे ऐं नोटिफिकेशन ऑल करे छॾींदा। तो अॼु असां तव्हांखे ॿुधाईंदासीं त तकरार ड्रामो छो बंदि थियो ऐं छाजे करे इहा किस्त न आई। तो अॼु तव्हांखे सॼी डिटेल ॿुधाईंदासीं। तो तकरार ड्रामे जूं किस्तूं ख़तमु थी चुकियूं आहिनि। हाणे जॾहिं हू रिकॉर्डिंग थिए पोइ हू अपलोड कंदा किस्तूं। ऐं ॿियो त उनमें थी सघे हफ़्ते खां पोइ ईंदो या त थी सघे राति अची वञे। दोस्तों उनमें वॾी महिनत लॻंदी आहे, रिकॉर्डिंग थींदो आहे, वरी एडिटिंग थींदा आहिनि, पोइ हू वीडियो अपलोड कंदा आहिनि। दोस्तनि खे इहा ॿुधाईंदो हलो त तकरार ड्रामो दोस्तों ख़तमु न आहे थियो ऐं उहा ड्रामो बैंड बि न आहे थियो। इहो हाणे अचण वारो आहे, या त हफ़्ते खां पोइ ईंदो या त राति अची वञे मतां। असां तव्हांखे ॿुधाइण वारा आहियूं त तकरार ड्रामो बंदि न आहे थियो। दोस्तनि इहो दिलि में कनि त तकरार ड्रामो ख़तमु थी चुको आहे। तो दोस्तों तकरार ड्रामो ख़तमु न आहे थियो। तो असांजो वीडियो तव्हांखे पसंदि आयो हुजे त वीडियो खे लाइक करे चैनल खे सब्सक्राइब लाइ कजे।